पाकिस्तान ऐं आलमी मालियाती इदारे विच में ॻाल्हियुनि जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। ॻाल्हियुनि में मालियाती पॉलिसियुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल जारी आहे ऐं अॼु मुआहिदो थियण जो इम्कान आहे। नाणे वारे वज़ीर इसाक डार उमीद ज़ाहिर कई आहे त आलमी मालियाती जे प्रोग्राम जी बहाली लाइ मामला तइ थी वेंदा। हुकूमत जी दावा आहे त पूरी कोशिश आहे त आम माण्हू मुतासिर न थिए ऐं बिजली टैरिफ या टैक्स जो घणो भार सरंदे वारनि ते विधो वञे। पाकिस्तान IMF विच में ॻाल्हियुनि जो हतमी मरहलो जारी आहे। इम्कान आहे त MAFP मुसविदो अॼु फाइनल कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं नाणे वारे वज़ीर इसाक डार सां IMF मिशन चीफ नाथन पोर्टर मुलाक़ात कई, जंहिंमें नाथन पोर्टर वफ़ाक़ी वज़ीर खे ॻाल्हियुनि में हेल ताईं थियल अॻुभराई खां आगाह कयो। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त IMF मिशन ॻाल्हियुनि में थियल ॻाल्हि ॿोल खे मेमोरेंडम ऑफ इकोनॉमिक्स एंड फाइनेंशियल पॉलिसीअ में गॾु करे रहियो आहे। MAFP जो मुसविदो अॼु फाइनल कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि IMF मिशन चीफ ॿुधायो आहे त अॼोकी ॻाल्हियुनि में मालियाती पॉलिसियुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल जारी आहे। ॻाल्हियुनि में सुधारनि ऐं उन जे नतीजे में खयल क़दमुनि ते इतफ़ाक़ राय पैदा थी वियो आहे। ओॾा नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त आलमियाती मालियाती फंड जे प्रोग्राम जी बहालीअ लाइ उमीद आहे त अॼु मामला तइ थी वेंदा। इस्लामाबाद में रोड सेफ्टी ते कॉन्फ्रेंस में शिरकत बाद सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे IMF मुआहिदे जे ऐलान जे हवाले सां पुछियल सवाल जे जवाब में इसाक डार चयो त अञा ॻाल्हियुनि जो फाइनल राउंड हली रहियो आहे। हू क़ौम खे तकड़ी सुठी ख़बर ॾींदा। सहाफ़ीअ सुवाल कयो त IMF सां मुआहिदे में रंडक कहिड़ी आहे। नाणे वारे वज़ीर वराणी ॾिनी त 30 शोबनि में अॻुभराई थी वई आहे। रब जो शुक्र आहे, हर शइ सही हली रही आहे। वाज़ह रहे त नाथन पोर्टल जी सप्लाईअ में IMF वफ़द 31 जनवरी ते नए जाइज़े लाइ हुकूमत सां क़तई ॻाल्हियुनि जी शुरूआत कई हुई। वॾे मालियाती खाल जी निशानदही ऐं उन ते भरण जे तरीक़नि ते ॻाल्हि ॿोल इस्लामाबाद में थी, जंहिंमें 7 खां वधीक खातनि जा नुमाइंदा मौजूदु हुआ। IMF जी नज़र में मईशत खे सभ खां वॾो ख़तरो तवानाई जे शोबे जी ख़राब कारकरदगी आहे, जंहिंजो गर्दिशी कर्ज़ 29 खरब रुपयनि ताईं पहुची चुकियो आहे। IMF बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध ते फौरी अमल ॾिसणु चाहे थो। हुकूमत हलंदड़ साल लाइ 9.5 खरब रुपयनि जी फ़र्क़ खे पूरो करण लाइ घुर्बल बिजली जे टैरिफ एडजस्टमेंट ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे, पर अञा ताईं मुख़्तलिफ़ मदन ऐं महफ़ूज़ वाहिपेदारनि लाइ क्रास सब्सिडीज़ ऐं उन जे मद में खपत जी हद ते कमु करणु रहियल आहे। IMF जो हिकु वॾो मुतालबो डीज़ल ते मौजूदु पेट्रोलियम लेवी 40 रुपयनि मां वधाए 50 रुपया करणु आहे, जेको 5 फरवरी ते पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि बाबति इम्कानी ऐलान में ज़ाहिर थी सघे थो। ॿिए तरफ़ नाणे बाबति ममलकती वज़ीर आयशा घोष पाशा चयो आहे त IMF सां ॻाल्हियुनि में हुकूमत जी पूरी कोशिश आहे त आम माण्हू मुतासिर न थिए ऐं बिजली टैरिफ या टैक्स जो घणो भार सरंदीअ वारनि ते विधो वञे, जॾहिं त नवनि क़दमुनि जो आम माण्हूअ ते घटि में घटि भार विधो वेंदो। ममलकती वज़ीर वधीक चयो त धुरियुनि विच में ॻाल्हियुनि में अहम अॻुभराई थी आहे। वज़ीर आज़म खां फ़ैसिलनि जी मंज़ूरी पिणु वरिती वई आहे।